अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टिपिकल टॉक प्रोग्राम सां गॾु हाज़िर आहियूं। नाज़रीन, टिपिकल टॉक प्रोग्राम अवां पसंदि कयो पिया, अवांजी वॾी महिरबानी। ऐं फेसबुक पेज ते लाइक कयो पिया असांजो प्रोग्राम, उन लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। असांजे हिन टिपिकल टॉक प्रोग्राम में सिंध जा अहम किरदार ईंदा आहिनि, अहम शख़्सियतूं ईंदियूं आहिनि जेके पंहिंजे बारे में ॿुधाईंदा आहिनि ऐं मुआशिरे जी अक्कासी कंदा आहिनि। अॼु बि असांजे प्रोग्राम में मुआशिरे जो हिकिड़ो अहम किरदारु मौजूदु आहे जेको तव्हांखे सिंध जे हर शहर में नज़र ईंदो। पहिरियां मां चाहींदुसि त हिन प्रोग्राम में उन महिमान जी तव्हांखे हिकिड़ी वीडियो क्लिप ॾेखारियां, उनखां पोइ उन महिमान सां ॻाल्हि ॿोल शुरू कयूं था। पहिरियां हीअ वीडियो क्लिप ॾिसी वठो। जेको तेल के जवाम लाइ मथे जो सूर बनियल आहे, असां जनरल मैनेजर के तकरीबन 14 ॾींहं अॻु मूं शहरीता ते प्लेटफॉर्म ते ख़त लिखियो बाबा ते मातली में नादरा ऑफिस कोन्हे। 2 ॾींहं मूंखे जवाब मिलियो आहे टडे मोहम्मद खान में तलार में नादरा ऑफिस है, ते करे मातरी में नादरा ऑफिस कौन कायम कई वेंदी? तालियां छा कुड़ू खिजड़ी गाल तालियां जी नाज़रीन, वीडियो क्लिप अवां ॾिठी तव्हां यकीनन सम्झी विया हूंदा। अॼु असांजो टिपिकल टॉक जो महिमान आहे आल सिंध शहरी इतिहाद जो सदर। साईं, प्रोग्राम में तव्हांखे भलीकार चऊं था। अवां जी भी वॾी महिरबानी मूंखे घुराइण लाइ। हिन प्रोग्राम में आउं चाहियां पियो थी अचां, आउं सॼा मसला ॿुधाइण पियो चाहियां। आउं शहरी आल सिंध शहरी इतिहाद जो प्रेसिडेंट आहियां, यानी सदर आहियां। सिंधी ॿुधाईंदो हलां तव्हांखे त आउं सदर आहियां, आल सिंध शहरी इतिहाद एसोसिएशन जो आउं सदर आहियां। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुंहिंजो नालो बि सदर आहे। नालो सदर कीअं साईं? सदर त उहिदो आहे न, तव्हांजो शहरी इतिहाद जा सदर आहियो त सदर त उहिदो थियो, तव्हांजो नालो कहिड़ो आहे? अवां बेवकूफ़ माण्हू आहियो, अवांखे हिते विहारियो कंहिं आहे। आउं शहरी इतिहाद जो सदर आहियां, मुंहिंजो नालो बि सदर आहे। हल छा कंदे? सदरदीन खोसो थी सघे थो, सदरदीन जॾहिं वाउचो थी सघे थो त आउं छो नथो थी सघां? अच्छा, सदरदीन तव्हांजो मतिलबु नालो आहे। इहो ॿुधायो त सरसब्ज़ सिंध पुरअमन सिंध हिकिड़ी सफ़ाई जी मुहिम शुरू थी वई आहे, त तव्हां उन में हिसो वठो पिया सफ़ाई जी मुहिम में? असां बिल्कुलु हिसो पिया वठूं। जेके बि शहरी इतिहाद जा माण्हू आहिनि उहे घर घर वञी करे उनखे सम्झाइनि पिया, बाबा जेके तव्हांजूं नालियूं आहिनि, जेके तव्हांजा गटर आहिनि, उन्हनि ते ढक ॾियो। ईअं न थी वञे सुभाणे असां भंगी बणिजी वञूं ऐं तव्हांजा गटर साफ़ कंदा वठूं। इन जे लाइ आउं शहरी इतिहाद वारनि खे इहो जेके मुंहिंजा मेंबर आहिनि उनखे ॿुधाइण थो चाहियां त हर घर जो दरवाज़ो खड़काए उन्हनि खे ॿुधायो त पंहिंजा गटर साफ़ करायो, न त असां जॾहिं सफ़ाई कईसीं त तव्हांजा सॼा गटर खुली वेंदा। हाणे ॾिसो, तव्हां कंहिं स्टेज ते मौजूदु न आहियो, न कंहिं जलसे में आहियो या कार्नर मीटिंग में आहियो, तव्हां अहिड़े तरीक़े सां ॻाल्हायो पिया। प्रोग्राम आहे असांजो टिपिकल टॉक, हिन में जीअं गुफ़्तगू कबी आहे ईअं महिरबानी करे गुफ़्तगू कयो। त आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां पियो तव्हांखे मातलीअ जी। मातलीअ में जॾहिं मां रोड ते सरेआम तकरीर कई, जेकी तव्हां ॾेखारे बि सघिया हले कोन, ऐं तकरीर जॾहिं पिया कई मातलीअ में, ऐं लिखियो त नादरा ऑफिस कोन्हे मातलीअ में, त असां उन ॾे मां तक़रीबन 18 ॾींहं पहिरियां डायरेक्टर ॾे ख़त लिखियो त जेके असांजी नादरा ऑफिस आहे, जनरल मैनेजर ते उन ख़त लिखियो, उन में जेको आहे सो मातलीअ में नादरा ऑफिस कोन्हे, असांखे नादरा ऑफिस ॾिनी वञे। कल्ह उनजो जवाबु आयो आहे त असां तव्हांखे नादरा ऑफिस कोन ॾींदासीं। तालियां तालियां छा जी ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे? तालियां यार थियो छा हिनखे तालियां? न मतिलबु मां सम्झो त शायदि नादरा ऑफिस मिले पई उन्हनि खे। माना तव्हां मातली जा सदर आहियो शहर जा, या कहिड़े शहर सां तालुक़ आहे तव्हांजो? मुंहिंजो हर शहर सां तालुक़ आहे। सारी सिंध पीरीअ जो पाछो जेकॾहिं शहर लिखियो आहे संदसि, सारी सिंध पीरीअ जो पाछो जेको जर ते जागे थो, आउं जर ते जाॻिया पियो। आउं शहरी इतिहाद जे तरफ़ां हर प्लेटफॉर्म ते विढ़ंदुसि। जेके बि क़ब्रिस्तान आहिनि, ऐं लाड़काणे में लिखियो त क़ब्रिस्तान ते जेके आहिनि उन्हनि ते कब्ज़ा थी चुका आहिनि, त उन्हनि जेको आहे सो कमिश्नर साहब मूंखे जवाबु ॾिनो आहे त इहे क़ब्रिस्तान न पर माण्हुनि जा घर आहिनि। जॾहिं त माण्हुनि जे घरनि में जॾहिं जिन ईंदा आहिनि त इहो सम्झो त इहो क़ब्रिस्तान ते घर ॾियल आहे, इहो क़ब्रिस्तान ते होटल ॾियल आहे। ऐं शहरी इतिहाद जे प्लेटफॉर्म ते चाहियां थो त इहे घर ड्राया वञनि। तव्हां भला छा ज़ुल्फ़कार मिर्ज़ा खां मुतासिर आहियो छा तक़रीर करण जे स्टाइल में? ऐं बदीन में बि वियुसि, ऐं मुलाक़ात कई ज़ुल्फ़कार मिर्ज़ा सां, ऐं उनखे चयो त बदीन में जेको आहे सो हिते खोट आहे, त पाणीअ जी खोट आहे, पाणी मिठो कोन्हे को। हुननि चयो त जर हिते निकिरे थी, पाणी मिठो कीअं कोन्हे? हुननि मूंखे जेको आहे सो तो विड़ी करे छा ॿुधायां, हुननि मूंखे डुकाए छॾियो। अलाए शहरी इतिहाद जो कमु कहिड़ो हूंदो आहे, छा कमु कहिड़ो तव्हां नज़र त न ईंदो आहे कंहिं बि शहर में? शहरी इतिहाद जो कमु आहे फशरी करणु। असांजो कमु आहे फशरी करणु। जीअं त शहर में जेके नाजाइज़ कब्ज़ा थिया आहिनि, जेके नाजाइज़ जेको उते गाॾियूं बीहारनि था अची करे, उते सफ़ाई कोन्हे का, उते जेको आहे स्ट्रीट लाइट कोन्हनि के। ऐं चाहियां पियो, ऐं सिंध हुकूमत खे दरख़्वास्त लिखी आहे
कल्ह ई ख़त लिखियो आहे सिंध वज़ीर आला सिंध खे त असांखे स्ट्रीट लाइटूं ॾिनियूं वञनि पर बिजलीअ ते न जीअं त बिजलीअ जो बोरान आहे बिजलीअ ते न उहा हुन ते हुजे हुन ते इहो छा थी हू जेकी हूंदी आहे हू छा हूंदी आहे जेका इहा डांस यार जेकी सिज ते हलंदी आहे ऐं तव्हांखे ॿुधाए नथो सघां ऐं एतिरो खणी पढ़ियल कोन आहियां त तव्हांखे ॿुधाए सघां थो जेकी सिज ते जेका सोलर एनर्जी ते इहा जेकी सोलर पिया चऊं उहो सोलर हणाए ॾे असांखे जेको ॾींहं जो जेका बंदि हुजे राति जो पंहिंजे पाण ऑटोमेटिक ॿरी वञे उन्हनि जो जेका मेंटेनेंस जो ख़र्चु आहे उहो केरु ॾींदो शहरी इत्तेहाद ॾींदो उहो सदर शहरी इत्तेहाद छो ॾींदो उनजो असां माण्हू खे चंदो वठंदासीं असां शहरी इत्तेहाद जा माण्हू जेके बि पूरी सिंध जा माण्हू आहिनि उनखे सॼे हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु कयो आहे मूं घोटिका वठी कश्मीर ताईं कश्मीर खां वठी जेको आहे सो किंजर ताईं किंजर खां वठी मंछर ताईं मंछर खां वठी असां जेको आहे सो टंडे बाग़े ताईं विया आहियूं सिंध अंदरि सरकारी ज़मीननि तां कब्ज़ा ख़तमु करण लाइ आख़िरी वार्निंग जारी कई वई आहे तव्हां ते इहो इल्ज़ाम आहे त तव्हां सरकारी ज़मीननि ते कब्ज़ा बि कया आहिनि आल सिंध शहरी इत्तेहाद जे प्लेटफॉर्म तां मां कसम खणण लाइ तयारु आहियां अॼु ताईं केरु मूंखे ॿुधाए सघे त मां कंहिं बि जॻह ते कब्ज़ो कयो हुजे हिकिड़े घाणे वारे जेको आहे सो राजेश गुल उनजो पीउ हुयो मरूम आवतमल उनजो जेको आहे हिकिड़ो घाणो हुयो जिते सौज़ो ई कब्ज़ो कयो हुयो ऐं उनखे कब्ज़ो छॾाए ॾिनो इहो बि सरियाम लिखियो वञे इहो असां वटि शहरी इत्तेहाद जे प्लेटफॉर्म ते सॼो कुझु लिखियलु आहे पोइ सम्झ में नथो अचे भला हद दख़लनि ख़िलाफ़ बि जल्द ऑपरेशन शुरू कयो वेंदो शर्जील इनाम मेमन साहिबु चयो आहे त तव्हां हद दख़लियूं जेके वधायल आहिनि शहर में उहे अॻु में ई ख़तमु करे छॾियो हिन खां पहिरियां जो ऑपरेशन शुरू थिए हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां मां इहा तव्हांखे 92-93 जी ॻाल्हि पियो कयां सकर जी ॻाल्हि आहे सकर जी घंटा घर ते आउं हुते तकरीर पियो कयां ऐं हुते जेके हद दख़लियूं आहिनि घंटा घर जेको हिन वक़्तु जेको आहे सो तव्हांखे ख़ाली नज़र ईंदो हुओ जिथे चौधारी टैक्सी बीठियूं आहिनि DC जो दौरु हुयो DC दौरु हूंदो जंहिं दौर में सभाको खान चए थो DC हुयो ऐं हुनखे चयो ऐं हुनखे शहरी इत्तेहाद जे प्लेटफॉर्म आल शहरी इत्तेहाद जे प्लेटफॉर्म तां हुन ख़त लिखियो ऐं हुनखे चयो त हीअ हद दख़लियूं मिटाए DC पाण आयो माण्हू खे ज़रूरत न हुई पर DC पाण आयो पाण हटाईंदो हुते पियो उते हिकिड़ो हमराह जेको आहे सो रेड़ीअ वारे DC खे छुरो हयो DC ज़ख़्मी थी पियो त पेट फाटी पियो सभाको खान चए थो अॼु बि ज़िंदा आहे ऐं उहो माण्हू आया जे पूरी सिंध में हद दख़लियूं ॾारायूं आहिनि माना तव्हां शहर खे ख़ूबसूरत बणाइण जे लाइ हद दख़लियूं ॾारायो पिया इन मां हुकूमत तव्हांखे केतिरो साथ ॾेई रही आहे हुकूमत चाहे पई त हर जॻह ते कब्ज़ो हुजे जेके बि क़ब्रिस्तान शहर जे विच में थी विया आहिनि उन्हनि खे ड्राए उते मिटी हाराए उन्हनि जे मथां प्लाज़ा ॾिया वञनि तव्हां हाणे ॿुधायो इहो को ठहंदो जो हर प्लाज़ा हिकु मुर्दे जे मथां ॾियो वञे ऐं शहरी इत्तेहाद जे प्लेटफॉर्म ते इहो ॿुधाइण पियो चाहियां त जेके बि क़ब्रिस्तान आहिनि उन क़ब्रिस्तान ते मिटी हाराए उन्हनि जे मथां ॿीहर मुर्दा दफ़न कया वञनि पर हिन ते कब्ज़ो करणु कोन ॾींदासीं अच्छा नादरा सां तव्हांजो छा मसइलो आहे सवेर क्लिप हिकिड़ी हले पई तंहिंमें नादरा मरूम जूं मां ॾाढियूं फिल्मूं ॾिठियूं जॾहिं हू लाहौर में फिल्म में कमु कंदी हुई हुनजे नागिन जेको आहे नागिन नाचे फिल्म हुई इस्माइल शाह सां जेको मरूम हुयो उहो बि जेको आहे सो मरी वियो उहो बि हिकिड़ो सुपरस्टार हो पहिरियों डांसर हो पाकिस्तान जो नादरा जूं हेॾियूं वॾियूं अखियूं हूंदियूं हुयूं ऐं हुनजो कसम थो खावां ऐं हुनजो 3-4 फिल्मूं ॾिठियूं नादरा जूं पर हुनखे लाहौर में हिते जेको आहे सो दुश्मनी तहत हुनखे मारियो वियो असां हिते शहरी इत्तेहाद जे प्लेटफॉर्म मां सिंध शहरी इत्तेहाद जे प्लेटफॉर्म मां लाहौर वारनि ॾे ख़त लिखियोसीं पंजाब वारनि ॾे त नादरा जे केस खे हलायो वञे पर जीअं त उहे जेके चौधरी हुया वॾा जेके सो चौधरी जेको आहे सो वॾा ताक़तवर हुया उन्हनि नादरा जे केस खे हलाइण कोन ॾिनो नादरा उहा आहे चरियूं आहे बेवकूफ़ छा आहे तूं नादरा जी ऑफिस जी ॻाल्हि थो कयां मां जेके शनाख़्ती कार्ड ठाहे ॾींदा आहिनि सिंधीअ में ॿुधाए ओ सॉरी माफ़ कजो ऐं नादरा शायदि फिल्मनि वारी सम्झी हुई पर शनाख़्ती कार्ड में जेकॾहिं हाणे तव्हां जेके हुन में पिन कढी आहे जेको माण्हू जिते घुमे थो इहो जेको आहे तमामु ग़लति आहे हिकिड़ो माण्हू जेकॾहिं शनाख़्ती कार्ड कंहिंजो गुम थी वञे अगरि तो ॿियो जुर्म करे सघे थो तव्हां छा सम्झंदव त उहो जेको उहो माण्हू आहे जुर्म पियो करे इहे बि तमामु ग़लति ॻाल्हियूं आहिनि न त नादरा जे GM खे जेको तव्हां ख़त लिखियो हो उन तव्हांखे जवाबु ॾिनो त नादरा ऑफिस कोन खोलींदासीं हिते त तव्हां पोइ वेझो पवे थो तव्हांखे टंडो मोहम्मद ख़ान उते वञी ठारायो तलवार मां वञी ठारायो हिकिड़ी मां तव्हां ॻाल्हि ॿुधाईंदो हलां जॾहिं अरबाब रहीम जो दौरु हुयो उन्हनि जेको आहे सो एतिरा जेको ज़िला कराया इन जे करे कराया ज़िला मां हुनखे सलाम पेश पियो कयां अॼु बि त इन जे लाइ ज़िला कयाई त जेके सवले माण्हू जेके परे परे जा माण्हू आहिनि उहे सवले ताईं पुॼी सघनि हाणे फ़र्ज़ु करे हिकिड़े माण्हू हुयो जेको आहे सो हले किथे पियो रहे हाणे किथे बाक़ी नादरा ऑफिस हुननि में हुजनि बाक़ी तालुको आहे मातली में छो न हुजे छा मातलीअ जा माण्हू जेको आहे सो छा भला ग़रीबनि मिसकीन आहिनि छा भला उहे जेको आहे सो नथा करे सघनि सम्झ में नथो अचे त तव्हां आल सिंध शहरी इत्तेहाद जा सदर आहियो माना सिंध जा जेके बि शहर आहिनि उन्हनि शहरनि में तव्हांजो आहे असर रसूख़ हर शहर जा सदर आहियो तव्हां शहरी इत्तेहाद जा जी मां शहरी इत्तेहाद जो सदर आहियां हिकिड़ो मिंट हाणे हिते ब्रेक वठो त मां थोरो पाणी पी अचां इहो पाणी पीअंदा माफ़ु कजो पाणी पी अचां
नाज़रीन ब्रेक वठूं था। आल सिंध शहरी इतिहाद जो सदर असां वटि मौजूदु आहे। वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। मिलूं था ब्रेक खां पोइ।